नाज़रीन जी जल न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। रिपोर्ट शामिल कथा ब्यूरो चीफ सजन जमाल जी। सिंध सैयद वेलफेयर सोसाइटी तालका काज़ीम जे यूसी मनहड़ में सैयद वेलफेयर सोसाइटी जो यूनिट जो इफ्ताह कयो। इफ्ताही तकरीब में मेहमान ख़ुसूसी सिंध सैयद वेलफेयर चीफ ऑर्गेनाइज़र सैयद कुर्बान अली शाह, एडवाइज़र सैयद ज़ाहिद अली शाह पारां सिंध वेलफेयर यूनिट मनहड़ जो बुनियाद रखियो वियो, जंहिंमें सैयद बिरादरी जे नौजवान जाखोड़ी किरदार मेंबर चूंडिया विया, जिन में सदर सैयद गुलाम रसूल शाह, जनरल सेक्रेटरी सैयद दीन मोहम्मद शाह, इंफॉर्मेशन सेक्रेटरी सैयद आदिल शाह ऐं मेंबर सैयद पीरल शाह, सैयद गुलज़ार शाह, सैयद इम्तियाज़ अली शाह, सैयद हबीब शाह, सैयद हुसैन शाह, सैयद मकसूद शाह चूंडिया विया। उन मौके ते सिंध सैयद वेलफेयर सोसाइटी चीफ ऑर्गेनाइज़र सैयद कुर्बान अली शाह तरफ़ां पिणु तक़रीर कंदे चयो त असां सिंध सैयद वेलफेयर सोसाइटी चेयरमैन जी हुकूमत ते हिते पहुता आहियूं। असांजी तंज़ीम कंहिं हिकु फ़र्द या सरदार ते मुश्तमिल न आहे। असां पंहिंजे सैयद बिरादरी सां ॿधी कंदे साथ हणण लाइ ही जाखोड़ करे हिकु प्लेटफॉर्म ते सादात बिरादरी खे गॾु कयो आहे। हिन वधीक चयो त असां उमेद था कयूं त यूसी मनहड़ जो ही क़ाइम यूनिट पंहिंजो बहितरीन क़दम साबित थींदो। सिंध सैयद वेलफेयर सोसाइटी जे कोठायल इफ्ताही तकरीब में सैयद बिरादरी जे वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई।